छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलाम वालेकुम सामीन, आउं इरफान आलमानी प्रोग्राम कराची जो आवाज़ में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हां ॿुधी रहिया आहियो। आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां कराची जे नेशनल म्यूज़ियम में, जिते सकाफ़त खाते पारां सिंधी ऐं उर्दू गॾियल तौर ते मुशाइरो करायो पियो वञे। हिन वक़्तु असांजे साम्हूं सिंध ऐं उर्दू ॿोली जा तमामु वॾा जेकी शाइर आहिनि मौजूदु आहिनि। असीं नेशनल म्यूज़ियम में मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि शाइरनि जी शाइरी बि ॿुधूं ऐं उन्हनि खां वीचार ॿुधूं त शाइरी छा आहे ऐं उन्हनि जे पसंदि जो मौज़ू छा आहे ऐं शाइरीअ खे हूअ पंहिंजी नज़र में कीअं था ॾिसनि। अचो त पहिरीं शाइरी ॿुधूं ऐं उनखां पोइ उन्हनि शाइरनि जी ॻाल्हि ॿोल खे ॿुधायूं। सिंध जी ॻाल्हि करियो, ॻाल्हि न बि ॿुधंदासीं। सिंध जी ॻाल्हि करियो, ॻाल्हि न बि ॿुधंदासीं। हाण ओभारियूं लहवारियूं सभु बंदि करियो, न बटाकूं ई हणो ऐं न फटाका छोड़ियो। हाण चाढ़ियो न पुराणो इहो रींगे जो रिकॉर्ड, छो ॿियनि जो बि भला नासपतो था ॿोड़ियो। सिंध जी ॻाल्हि करियो, ॻाल्हि न बि ॿुधंदासीं। रोज़ बकवास ॿुधी कन पची पिया आहिनि, रोज़ बकवास ॿुधी कन पची पिया आहिनि। हीअं लॿाड़ू न हणो बोड़ न हारियो हाणे। रोज़ बकवास ॿुधी कन पची पिया आहिनि। हीअं लॿाड़ू न हणो बोड़ न हारियो हाणे। चंद रांदी कॾई छो था धुतारियो दिलि खे, हीअं लवाए न छॾियो ॻाल्हि न टारियो हाणे। सिंध जी ॻाल्हि करियो, ॻाल्हि न बि ॿुधंदासीं। गज़ल आहे कुझु शेर। बेवड़नि जी बेवड़ाईअ खे विसारे था छॾियो, बेवड़नि जी बेवड़ाईअ खे विसारे था छॾियो। सिंध ई बसि, सिंध ई बसि, सिंध सारे था छॾियो। भेण ई आहिनि वटनि तिन जी वराणी छा ॾियूं, भेण ई आहिनि वटनि तिन जी वराणी छा ॾियूं। धीर ई बसि, धीर ई बसि, धीर धारे था छॾियो। दैर आहे या हरम, आहिनि न आहिनि पखरियूं। शम जीअं सभु राति ॿारे पान धारे था छॾियूं। कीअं कागर खे भला कोरो छॾियूं इमदाद यार, कीअं कागर खे भला कोरो छॾियूं इमदाद यार। लफ़्ज़ जे लिखिजे नथो, हिकु लुड़क हारे था छॾियूं।
कीअं भला कीअं कागर खे भला कोरो छॾियूं इमदाद यार, लफ़्ज़ जे लिखजे नथो हिकु लुड़क हारे था छॾियूं। सार जे सोने सॻे में आऊं तूं आहियूं ॿधल, सार जे सोने सॻे में आऊं तूं आहियूं ॿधल, सार सोरींदे हयातीअ खे गुज़ारे था छॾियूं। आख़िरी शेर आहे, सिंध सखण शब्द नाहे, अर्थ आहे अश्लोक जो। सिंध सखण लफ़्ज़ नाहे, अर्थ आहे अश्लोक जो। ऐं वो अश्लोक अक्सर अश्लोक ही अक्सर उचारे था छॾियूं। सिंध सखण शब्द नाहे, अर्थ आहे अश्लोक जो। ऐं वो अश्लोक ही अक्सर उचारे था छॾियूं। बेवड़नि जी बेवड़ाई खे विसारे था छॾियूं। सिंधी बस सिंध सारे था। बनाना चाहता हूँ मैं आदम हूँ तमाशा चाहता हूँ, नई दुनिया बनाना चाहता हूँ मैं आदम हूँ तमाशा चाहता हूँ। मैं अब इस शोर से उकता गया हूँ, मैं अब इस शोर से उकता गया हूँ, कोई आवाज सुनना चाहता हूँ। मैं अब इस शोर से उकता गया हूँ, कोई आवाज सुनना चाहता हूँ। तुम अपने घर को रोशन देखते हो, तुम अपने घर को रोशन देखते हो, मैं हर घर में उजाला चाहता हूँ। तुम अपने घर को रोशन देखते हो, मैं हर घर में उजाला चाहता हूँ। तुम अपने साथ दुनिया चाहते हो, मैं अपने साथ रहना चाहता हूँ। तुम अपने साथ दुनिया चाहते हो। दो चार शेर ताज़ा मैं आपको सुनाता हूँ। हवा के मुकाबिल नवा मैं बनूंगा, हवा के मुकाबिल नवा मैं बनूंगा, जलूंगा बुझूंगा दिया मैं बनूंगा। हवा के मुकाबिल नवा मैं बनूंगा, जलूंगा बुझूंगा दिया मैं बनूंगा। तू अब तू नहीं है मैं तू हो गया हूँ, तू अब तू नहीं है मैं तू हो गया हूँ। तेरे लब हिलेंगे दुआ मैं बनूंगा, तेरे लब हिलेंगे दुआ मैं बनूंगा। ये बातें समूम अब नहीं चल सकेगी, ये बातें समूम अब नहीं चल सकेगी। ये गुंचा खिलेगा सबा मैं बनूंगा। तो बस और दो चार शेर और सुना देता हूँ। मैं अपना मुहासबा करूंगा, मैं अपना मुहासबा करूंगा, हर हाल में खुश रहा करूंगा, हर हाल में खुश रहा करूंगा। मैं तुझसे शिकस्त मान लूंगा, दुनिया का मुकाबला करूंगा। मैं तुझसे शिकस्त मान लूंगा, दुनिया का मुकाबला करूंगा। इस बल्ब की रोशनी तो कम है, खुद से ही जला बुझा करूंगा। इस बल्ब की रोशनी तो कम है, खुद से ही जला बुझा करूंगा। तारीफ करूंगा हुस्न की मैं, हकदार का हक अदा करूंगा। तारीफ करूंगा हुस्न की मैं, हकदार का हक अदा करूंगा। कब उसकी नजर पड़ेगी मुझ पर, कब ऐसी कोई खता करूंगा। कब उसकी नजर पड़ेगी मुझ पर, कब ऐसी कोई खता करूंगा। इन लोगों के दरमियान शादाब, बोलूंगा नहीं सुना करूंगा। बहुत शुक्रिया। प्यार जा न हू गलत न मां गलत, रहे तो हू खफा खफा, न हू गलत न मां गलत। असांखे इश्क थियो हुयो ऐं हुन बि प्यार हो ॾिनो, हींअर न ॻाल्हि आहे उहा, न हू गलत न मां गलत। न चाह तूं उहे रहियूं, न हुज तूं उहे रहियूं, न चाह तूं
उहे रहियूं न हुजतूं उहे रहियूं। नथा पुछूं का छो ऐं छा, न हू ग़लति न मां ग़लति। न हुओ तजुर्बो इश्क जो अलड़ हुयासीं भई असीं, ज़माने हुई ॾिनी सिख्या, न हू ग़लति न मां ग़लति। नथो करे सघे वफ़ा त उनखे छो चवां जफ़ा, नथो करे सघे वफ़ा त उनखे छो चवां जफ़ा, नथो चवां जफ़ा जफ़ा, न हू ग़लति न मां ग़लति। सबूत कोन था घुरूं, सबब बि कोन था पुछूं, सबूत कोन था घुरूं, सबब बि कोन था पुछूं, कभी न प्यार में पुछा, न हू ग़लति न मां ग़लति। शराब जा नशा बिछा जो सुबुह थे लही वञनि, शराब जा नशा बिछा जो सुबुह थे लही वञनि, कयासूं नींहं जा नशा, न हू ग़लति न मां ग़लति। शराब जा नशा बिछा जो सुबुह थे लही वञनि, कयासूं नींहं जा नशा, न हू ग़लति न मां ग़लति। नहाण होश आ ग़लति, जुनून भी ग़लति न हो, नहाण होश आ ग़लति, जुनून भी ग़लति न हो, सभिनि जो पंहिंजो वक़्तु आहे, न हू ग़लति न मां ग़लति। नसीहतूं हिदायतूं असांखे कोन थो करे, नसीहतूं हिदायतूं असांखे कोन थो करे, सभिनि जा पंहिंजा पेचरा, न हू ग़लति न मां ग़लति। गजल है, मुर्की को घाव दे त मसीहाई छा कजे, मुर्की को घाव दे त मसीहाई छा कजे, का दीद दिल घुरे, का दीद दिल घुरे, ॾिजे दानाई छा कजे, का दीद दिल घुरे, ॾिजे दानाई छा कजे। दिल जे फ़रिश्त गिरजूं पछाड़ियूं सुझनि पर, दिल जे फ़रिश्त गिरजूं पछाड़ियूं सुझनि पर, दुनिया खे हाणे खाई तमाशाई छा कजे। हर हर गुथो निशान ता हर हर मां दिल रखी, हर हर गुथो निशान ता हर हर मां दिल रखी, नए तीर कश जी ॿी हिम्मत अफ़ज़ाई छा कजे। हर हर गुथो निशान ता हर हर मां दिल रखी, नए तीर कश जी ॿी हिम्मत अफ़ज़ाई छा कजे। घर जे ज़बून हाल खे आराइशुनि चयो, घर जे ज़बून हाल खे आराइशुनि चयो, तजदीद नौ जी तोसां उबहराई छा कजे। कुछ गामूं गद हलिया, कुछ गामूं गद हलिया, हली गोहियूं ॾेई विया, कुछ गामूं गद हलिया, हली गोहियूं ॾेई विया, संगतिन जी पोइ बि सोचा थो रुसवाई छा कजे। ऐं हू फन फरोश हो, संदसि तरजीहूं ॿियूं हुयूं, हू फन फरोश हो, संदसि तरजीहूं ॿियूं हुयूं, पर फन परस्त ख़ल्क़ जी बीनाई छा कजे। हू फन फरोश हो, संदसि तरजीहूं ॿियूं हुयूं, पर फन परस्त ख़ल्क़ जी बीनाई छा कजे। चंड खे चयुमि पिरीअ खे छेड़ज त चाई रे, चंड खे चयुमि पिरीअ खे छेड़ज त चाई रे, मुंह में सफ़ेद रीश थम टरड़ाई छा कजे। चंड खे चयुमि पिरीअ खे छेड़ज त चाई रे, मुंह में सफ़ेद सजादवा, मुंह में सफ़ेद रीश थम टरड़ाई छा कजे। का दीद दिल घुरे, ॾिजे दानाई छा कजे। मोहब्बतुनि जो सफ़र ज़रूरी आहे,
मोहब्बत जो सफ़र ज़रूरी आहे, रोशनी जो सफ़र ज़रूरी आहे। मोहब्बतुनि जो सफ़र ज़रूरी आहे, रोशनी जो सफ़र ज़रूरी आहे। वाह जी कड़ टुसड़ ऐं लेसूड़ियूं, वाह जी कड़ टुसड़ ऐं लेसूड़ियूं, फितरतुनि जो सफ़र ज़रूरी आहे। वाह जी कड़ टुसड़ ऐं लेसूड़ियूं, फितरतुनि जो सफ़र ज़रूरी आहे। लधो कोन्हे डायरी मां हिकिड़ो ॿियो गज़ल थोरो झूंगारे थो ॿुधायां। बस एडवांटेज वठंदसि। हिकु गज़ल उर्दू में, हिकु नज़्म उर्दू में, सिंधी ऐं उर्दू में हिकिड़ी हिकिड़ी शइ ऐं मुख़्तसर हूंदी। 3 नज़्मनि जेतिरो हिकिड़ो नज़्म न आहे। सबसे पहले सभिनी खां पहिरें मुंहिंजो हिकिड़ो दोहो सिंधी में। सिंधू किनारे वारीअ ते वेही लिखियमि हिकु नाव, सिंधू किनारे वारीअ ते वेही लिखियमि हिकु नाव। हेड़ो सुंदर हेड़ो प्यारो ॼण त छमर जी छांव। हेड़ो सुंदर हेड़ो प्यारो ॼण त छमर जी छांव। इहो साॻियो दोहो जादू सां उर्दू में मूंखां थी वियो। इसी दोहे को मैंने उर्दू में फिर रिक्रिएट किया। सिंधु किनारे रेत पे मैंने लिखा जो एक नाम, सिंधु किनारे रेत पे मैंने लिखा जो एक नाम। तारे मांग में भरकर लाई सामरी आसी शाम, तारे मांग में भरकर लाई सामरी आसी शाम। सिंधी में गजल। सूर सलम सब साजन साण, तन्ने मन में थी ताज़ाण। सूर सलम सब साजन साण, तन्ने मन में थी ताज़ाण। तुझे आही साजन साण, कोन्हे सामल कंहिंजी काण। ऊंदाहियनि जो रस्तो रोक, ऊंदाहियनि जो रस्तो रोक, सूरज खे तूं साम्हूं आण। ऊंदाहियनि जो रस्तो रोक, सूरज खे तूं साम्हूं आण। ज़ुल्मत जूं दीवारूं डाहे, ज़ुल्मत जूं दीवारूं डाहे, चांडो कीअ जी चादर ताण। ज़ुल्मत जूं दीवारूं डाहे, चांडो कीअ जी चादर ताण। हर मंज़िल खां अॻिते वञ, हर मंज़िल खां अॻिते वञ, काण न कढजां कंहिंजे काण। तोजो पातो साओ वेस, तोजो पातो साओ वेस, चौधारी थी वई सामाण। तोजो पातो साओ वेस, चौधारी थी वई सामाण। सावण आयो तोसां बेल, सावण आयो तोसां बेल। माण्यम धरतीअ जी आलाण, सूर सलिम सब साजन साण, तन्ने मन में थी ताज़ाण। उर्दू जो में हिकिड़ो नज़्म आहे नैरोन कोट। नैरोन कोट सिंध का के शहर हैदराबाद का कदीम तारीखी नाम है नैरोन कोट। ऐ मेरे शहर मेरे नैरोन कोट, तेरे अंबर पे सरे शाम सितारों के दिए जलते हैं। ऐ मेरे शहर मेरे नैरोन कोट, तेरे अंबर पे सरे शाम सितारों के दिए जलते हैं। वही तारे मेरी आंखों में उतर आते हैं, वही तारे मेरी आंखों में उतर आते हैं। और भीगी हुई धुंधलाई हुई आंखों से मैं तुझे देखती हूँ, और भीगी हुई धुंधलाई हुई आंखों से मैं तुझे देखती हूँ। ऐ मेरे शहर मेरे नैरोन कोट, तेरे अंबर पे सरे शाम सितारों के दिए जलते हैं। ए मेरे शहर मेरे नैरोन कोट,
मैंने हर दौर तेरी कोख में पलते देखा, मैंने हर दौर तेरी कोख में पलते देखा, मैंने हर ख्वाब तेरी आंख में जलते देखा, मैंने हर ख्वाब तेरी आंख में जलते देखा। हर नया दौर तेरे वास्ते लाया तो नया दुख लाया, हर नया दौर तेरे वास्ते लाया तो नया दुख लाया। रोते रोते तेरी आंखों की नदी सूख गई, रोते रोते तेरी आंखों की नदी सूख गई, रोते रोते मेरी आंखों से लहू बह निकला, रोते रोते तेरी आंखों की नदी सूख गई, रोते रोते मेरी आंखों से लहू बह निकला। शबे तारीख में वो सुर्ख लहू के कतरे मेरे अजदाद की मट्टी से हम आगोश, शबे तारीख में वो सुर्ख लहू के कतरे मेरे अजदाद की मट्टी से हम आगोश हुए। मैंने सेंचा तेरी मट्टी को लहू से अपने, मैंने सेंचा तेरी मट्टी को लहू से अपने, और उसमें नए बीज वफा के बोए, और उसमें नए बीज वफा के बोए। कितनी जरखेज है मट्टी के इन्हीं बीजों से, कितनी जरखेज है मट्टी के इन्हीं बीजों से, अनगिनत सोख्ता जानों ने नमू पाई है। कितनी जरखेज है मट्टी के इन्हीं बीजों से, अनगिनत सोख्ता जानों ने नमू पाई है। मैं भी एक सोख्ता जान तेरी अमर धरती से, मैं भी एक सोख्ता जान तेरी अमर धरती से, आंख मलते हुए उग आई हूँ। मैं भी एक सोख्ता जान तेरी अमर धरती से, आंख मलते हुए उग आई हूँ। एक नए सुबह की सूरज को सलामी देने, एक नए सुबह के सूरज को सलामी। अस्सलाम वालेकुम सामीन, हिन वक्त मौजूद आहियूं असां सिंधी उर्दू मुशाइरो थी रहियो आहे नेशनल म्यूज़ियम कराची में। हिन वक्त असां सां सिंध जो सुहिणो शाइर गोस पीरज़ादो साहब गॾु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। गोस साहब, हे जेको सिंधी मुशाइरो सिंधी उर्दू गॾियल मुशाइरो थियो आहे, मुंहिंजे ख़्याल में त हे पहिरियों दफ़ो कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां अहिड़ो क़दम खयों वियो आहे। तव्हां उनखे कीअं था ॾिसो ऐं तव्हांजा उन बाबति कहिड़ा ख़्याल आहिनि असां सां वञी? साईं, जेको आहे सो ही जेको सिंधी उर्दू मुशाइरो थिए पियो गॾियल तौर ते, मां सम्झां थो त हीउ कल्चर डिपार्टमेंट जो हिकिड़ो स्वाभाविक अमल आहे। ऐं इन हवाले सां जेके ॿिनि ॿोलियुनि वारा माण्हू आहिनि, जेके हिन सूबे में रहनि था पिया ऐं सिंध जा असलोका ॼण त मक़ामी रहवासी आहिनि, ऐं उन्हनि जो हिक ॿिए सां अचणु मेल जोल ऐं हिक ॿिए खे शाइरीअ जे हवाले सां माना वेझो अचण जे हवाले सां हे बहितरीनु हिकिड़ो क़दम आहे ऐं मां हिन खे हिकिड़ो सुठो सवण सम्झां थो। ऐं अॼु जेका हिन प्रोग्राम में शाइरी बि पेश कई वई आहे, तमामु मयारी हिसाब सां तमामु हिकिड़ी आला क्वालिटीअ वारी शाइरी हुई ऐं एहसासाती हवाले सां मां सम्झां हिन ते त हिकिड़े मथां जी पद ते थी हुई ऐं माण्हुनि तमामु घणो मतिलबु लुत्फ़ अंदोज़ थिया आहिनि। अच्छा गोस साईं, शाइरी जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, मुख़्तलिफ़ जेको आहे सो वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते शाइरी कई वेंदी आहे। शाइरी में तव्हांजो जेको पसंदीदा मौज़ू आहे या जंहिंखे तव्हां तमामु घणो पाण लिखियो हुजे, उहो तव्हांजो कहिड़ो मौज़ू आहे? तव्हां असांजे सामीन खे ॿुधायो। हा साईं, तव्हां इरफान साहब, मां इहा त चवां त इहो तमामु ॾुखियो सुवालु आहे ऐं मुंहिंजे शुरू खां वठी रही आहे त माना जेको तव्हां दिलि में महसूसु कयो था ऐं जीअं तव्हां जूं फीलिंग्स आहिनि उनखे लिकायो न, छो त अक्सर असां वटि इहो थींदो आहे त पंहिंजे अहसासनि ऐं जज़्बनि खे माण्हू हिक पासे ते रखंदा आहिनि त किथे मुंहिंजी ज़ात न खुली साम्हूं अची वञे, ऐं तंहिंजे करे पोइ उन में शाइरीअ में हिकिड़ी मसनूइयत पैदा थी पवंदी आहे। पर मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां शाइरी कयो था ऐं पंहिंजूं जेके फीलिंग्स आहिनि जीअं महसूसु कयो था उनखे उहे कलम जे ज़रिए तव्हां इज़हार करे वञो था, त मां सम्झां थो त इहा ई माना हिकिड़ी सचाई आहे। पोइ भली उहा तव्हां क़ौमी शाइरी हुजे, उहा इनकलाबी शाइरी हुजे, उहा इश्क जी शाइरी हुजे, पर उन में हिकिड़ो दिलि जो धड़को तव्हांजो हुजणु तमामु ज़रूरी आहे। बाक़ी जेको तव्हां मुंहिंजे हवाले सां पुछो था त मां कॾहिं इहो कैलकुलेट न कयो आहे, पर पोइ बि माना मूंखे दाख़िली हवाले सां मुंहिंजी शाइरीअ में अक्सर तमामु घणा आहिनि
मतिलबु रवैयनि जे हवाले सां, रिश्तनि जे टुटण जे हवाले सां, दोस्तनि जे बेवफ़ाइनि जे हवाले सां, इहो मौज़ू मूं वटि घणो हूंदो आहे, अकेलाई पंहिंजे अंदर जी। त उन हवाले सां मां शाइरीअ में इन्हनि मौज़ूअनि खे, पंहिंजे दाख़िली अहसासनि खे तमामु घणो मतिलबु पंहिंजे शाइरीअ में चिटियो आहे। पर मसनूई तौर ते मूं उनखे इस्तेमालु न कयो आहे त कहिड़ा मौज़ू चूंडे खणा त हिन ते औरत जो मौज़ू आहे, सियासत जो मौज़ू आहे, इन खे लिखां, सभु था लिखनि, पोइ हुन में उहो मज़ो पैदा न थींदो। पर किथे किथे उहे अक्स अची वेंदा आहिनि असांजे मुल्क जे हवाले सां, सूबे जे हवाले सां, ॿोलीअ जे हवाले सां, किथे न किथे असांखे ओलड़ा तव्हांखे ईंदा। पर मेन जेको मुंहिंजो आहे उहो दाख़िली हवाले सां जीअं मां महसूसु कंदो आहियां, ऐं ख़ासि तौर ते दोस्ती ऐं इश्क मुंहिंजा पसंदीदा मौज़ू रहिया आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी गोस पीरज़ादो साहिबु। सामीन, तव्हां ॿुधो त गोस पीरज़ादो साहिबु पंहिंजा वीचार वंडिया, ऐं शाइर तमामु हसास थींदो आहे, हुन जेका गुफ़्तगू कई उन मां तव्हांखे हसासियत ॿुधण में ईंदी हूंदी, ऐं ईअं ई असां उते मौजूदु आहियूं, तव्हांखे ॿियनि शाइरनि सां बि जेको आहे सो असां वाक़ुफ़कार कंदासीं। सामीन, हिन वक़्तु असां सां उर्दू जो तमामु वॾो हिकिड़ो शाइर गॾु आहे, सर अजमल सिराज साहिबु। उन खां बि शाइरी जे मौज़ू ते कुझु ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। सर, आप ये जो सिंधी और उर्दू मुशायरा है, हमें लगता है कि ये जो है पहली बार सिंध सकाफ़त जो डिपार्टमेंट है उसने जो है लिया है। आप इसको कैसे समझते हैं कि जो ये जॉइंट हुआ है सिंधी और उर्दू मुशायरा, आपको कैसा लगा? हाँ, बहुत अच्छा लगा। और उर्दू और सिंधी मुशायरे सिंध की एक कदीम रिवायत है। जब से पाकिस्तान बना, जब उसके बाद से उर्दू सिंधी मुशायरे आज तक होते आ रहे हैं। ये आपने बताया कि ये कल्चरल डिपार्टमेंट ने पहली मर्तबा ऐसा किया है, तो ये बहुत खुशाइंद है, बहुत अच्छी बात है। और मैं समझता हूँ कि सिंध के बड़े शहरों में, कराची के अलावा भी, जैसे हैदराबाद है, सक्खर है, और बड़े शहर जिस तरह के हैं सिंध के, वहाँ उर्दू सिंधी मुशायरे होने चाहिए, ताकि हम अदीब शायर एक दूसरे के करीब आ सकें, हम एक दूसरे की ज़बान भी समझ सकें, बेहतर तौर पर एक दूसरे के अदब को भी समझ सकें, और एक दूसरे की फ़िक्र और एक दूसरे के ख़यालात, महसूसात, ये सारी चीज़ें शायरी में होती हैं। शायर जो है वो लोगों की ज़बान होते हैं। तो ये बहरहाल एक बहुत ही अच्छा कदम है। अगर मुतवातिर ऐसे इक़दामात उठाए जाएं तो बहुत बेहतरी आ सकती है। सर, हमने सुना है कि जैसे शायर जो है, शायरी एक हसास मौजू है, और शायर जो अक्सर होते हैं वो अपने तबीयतन मिजाजन निहायत जो है हसास होते हैं। तो आपकी शायरी के जो तमाम मौजूआत हैं, जैसे शायरी के मुख्तलिफ मौजू होते हैं, तो आपकी शायरी के जो तमाम मौजू हैं, आपने किस पे शायरी की है, और आपको ज़्यादातर किस मौजू पर शायरी करने में जो है वो मज़ा आता है? असल में जो हमारी ज़िंदगी है और जो हमारे मामलात हैं, हमारे मामूलात हैं, हम उन्हीं का बयान करते हैं अपनी शायरी में। शायरी के लिए कोई ख़ास मौज़ूआत पहले से तयशुदा नहीं होते, बल्कि जैसे जैसे शायर लोग चीज़ों को और वक्त के मामलात को, वक्त के सर्दो गर्म को महसूस करते जाते हैं, वो लिखते जाते हैं। अब उसमें जो कैफियत होती हैं, जो आप शायर का जो अंदरून होता है, वो ही उसको बैरून लेके आता है। आपकी बड़ी मेहरबानी सर, आपने वक्त दिया। सामीन, असां सां गॾु हुया उर्दू ॿोली जा तमामु वॾा शाइर अजमल सिराज साहब, जिन जा वीचार तव्हां ॿुधा। ऐं असीं हिते हिन वक़्तु मुशाइरे में मौजूदु आहियूं, तव्हांखे ॿियनि शाइरनि सां बि जेको आहे सो इंट्रोड्यूस कराईंदासीं। सामीन, हिन वक़्तु असां सां गॾु ॿियो शाइर इम्तियाज़ दानिश मौजूदु आहे। इम्तियाज़ खां बि हिन अॼोके मुशाइरे बाबति वीचार वठूं था। इम्तियाज़, हे जेको सकाफ़त खाते पहिरियों दफ़ो गॾियल तौर ते सिंधी ऐं उर्दू जो मुशाइरो करायो आहे, तव्हां हिन खे कीअं था ॾिसो, ऐं हे हिकिड़ो साराह जोॻो अमल आहे, उन बाबति पंहिंजी राय ॾिजो। सकाफ़त सिंध सकाफ़त खाते तरफ़ां ये जेको सिंधी ऐं उर्दू मुशाइरो करायो वियो आहे, इहा हिकिड़ी सुठी रवायत आहे, सुठो अमल आहे। पर ईअं बि न आहे त को हीउ कराची में पहिरियों भेरो थियो आहे जो सिंधी उर्दू मुशाइरो थियो हुजे। इन खां अॻु में बि मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां सिंधी उर्दू मुशाइरा थींदा रहिया, पर सरकार जे तरफ़ां, हुकूमत जे तरफ़ां ऐं सकाफ़त खाते जे तरफ़ां ही पहिरियों भेरो आहे जो सिंधी ऐं उर्दू मुशाइरो थियो आहे।
इन मुशाइरे सां हिकु त इहो थींदो जो कराची में बल्कि सिंध में जेके बि उर्दू ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा शाइर रहनि था उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणण जे लाइ को बि अहिड़ो इदारो मौजूदु न आहे। ईअं कॾहिं कॾहिं मुख़्तलिफ़ इदारा मुशाइरा कंदा आहिनि जंहिंमें सिंधी ऐं उर्दू शाइरनि खे गॾजण जो मौक़ो मिलंदो आहे, पर उहो लाभ न ॾेई सघंदो आहे। पर हीउ पहिरियों मुशाइरो आहे जंहिंमें एतिरी पब्लिक आई आहे ऐं तमामु सुठा शाइर आया आहिनि जिन में ख़ासि तौर ते सिंधी ऐं उर्दू शाइरनि खे हिक ॿिए सां मिलण जो ऐं हिक ॿिए खे ॿुधण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे। हिकिड़ी सुठी रिवायत आहे। सकाफ़त खाते इहो ऐलान कयो आहे त हीउ पहिरियों मुशाइरो आहे, पर हू कोशिशि कंदा त हर महीने में अहिड़े क़िस्म जो मुशाइरो थिए या अहिड़े क़िस्म जो को ॿियो इवेंट थिए लिटरेरी अदबी ऐं सकाफ़ती जंहिंमें सिंधी ॻाल्हाईंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे गॾजण जो हिक ॿिए खे ॿुधण जो मौक़ो मिले। अच्छा इम्तियाज़, तव्हां जेको आहे सो पाण शाइर आहियो, अदब सां चाह रखो था, शाइरी जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ मौज़ू थियनि था, त तव्हांखे ज़ाती तौर ते कहिड़ी जेका शाइरी जी सिन्फ़ आहे या मौज़ू आहे उन ते घणे लिखण जो मौक़ो मिलियो आहे? शाइर अक्सर करे हसास थींदा आहिनि, यकीनन तव्हां बि तबियत मां हसास लॻो पिया, त उन हवाले सां तव्हां ॿुधाइजो त शाइरी करणु छा तमामु सवलो कमु आहे ऐं तव्हांजो जेको शाइरी में मौज़ू आहे उहो तमामु घणो कहिड़ो रहियो आहे? पहिरियों त जेको तव्हां सुवाल कयो आहे त शाइरी हिकिड़ो इंतिहाई ॾुखियो कमु आहे, छो त का अख जी माखी न आहे जंहिंखे लाहे वठिजे। शाइरी हिकिड़े शेर जे लाइ शाइर खे गुम थी वञिणो पवंदो आहे ऐं शाइरी आहे हिकिड़ो अहसासु आहे, हिकिड़ो जज़्बो आहे। उन जज़्बे खे ऐं उन अहसास खे लफ़्ज़नि जी सूरत में पने ते आंदो पियो वञे या उनखे आवाम जे आॾो आंदो पियो वञे। उहो हिकिड़े फ़र्द जो अहसासु आहे, हिकिड़े फ़र्द जो जज़्बो आहे जेको अॻिते हली इज्तिमायत जो रूप धारे थो। ऐं ॿियो जेको तव्हां सवाल कयो आहे हसासियत जे हवाले सां या सिन्फ़ुनि जे हवाले सां, त हूअं त शाइर आहे उहो हर सिन्फ़ ते उनजी शाइरी आहे, उन दोहो बि लिखियो आहे, बैत बि लिखियो आहे। अहिड़े तरीक़े सां मूं बि मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखियो आहे, पर घणे खां घणो जेको मूं लिखियो आहे उहो नज़म ऐं गज़ल लिखियो आहे। ऐं मुंहिंजो जेको पहिरियों किताबु आयो हो पीरीअ जो अक्स, उन में बि घणे भाङे नज़म ई आहे जेको किताब में शाया थियो आहे। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी इम्तियाज़ दानिश, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सामीन हे इम्तियाज़ दानिश असां सां गॾु हुयो जिन पंहिंजा वीचार वंडिया। असां अञा बि तव्हांखे ॿियनि शाइरनि सां जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं। सामीन हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध जा तमामु वॾा शाइर साईं रखियल मोरई साहिबु। पाण वॾो नालो आहिनि, साईं जन जी वॾो तख़लीक़ी पोरियो आहे। साईं सां ॻाल्हि ॿोल करियूं था। साईं सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। हीउ जेको सकाफ़त खाते पारां पहिरियों भेरो सिंधी ऐं उर्दू जो गॾियल मुशाइरो थी रहियो आहे। इन खां पहिरियां बि मुशाइरा गॾियल तौर ते थींदा रहिया आहिनि, पर उन में सकाफ़त खाते के एफर्ट्स न वरिता आहिनि। हिन दफ़े सकाफ़त खाते जे एफर्ट्स सां ई मुशाइरो थियो आहे, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? बेटा, हिकिड़ो त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे पंहिंजी ॿ टे ॻाल्हियूं करण जो इज़हार ॾिनो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ पहिरियों दफ़ो सकाफ़त खाते पारां मुशाइरो कोन कयो पियो वञे। हीअ रिवायत मुसलसल 10-15 सालनि खां सकाफ़त खाते जी हलंदड़ आहे, कॾहिं घटि कॾहिं वधि। या सॼी सिंध में कल्चर डिपार्टमेंट मुशाइरा कराईंदो रहियो आहे। उन में सिंधी शाइर, उर्दू शाइर उन में शामिलु थींदा रहिया आहिनि। पर हिन दफ़े ख़ुशी ॾींदड़ ॻाल्हि रुॻो इहा आहे त कल्चर डिपार्टमेंट कराची जहिड़े शहर में जेको असांजो शहरगत आहे ई आहे, पर उनजी सुञाणप हिकिड़ी ॿी थी वई आहे। उहा दहशतगर्दीअ जी, ऊंदाहीअ जी, तबाहीअ